अच्छा, हे क्वेश्चन नंबर 6 आहे ग़ालिबन। हाणे तव्हां ख़बर आहे सभिनि खां पहिरियों डिवीजन छॾाइणी आहे। हिनखे असां सर्किल कंदासीं, हेॾो -3 + 4 सेम रखी वेंदासीं, ॿिनि जो खोड़ 6 ते वेंदो 3 दफ़ा। हाणे असांजो दर्जो वञी बचो हे, ठीकु आहे। हाणे इन में हिकिड़े स्टूडेंट मूंखे सॉल्यूशन मोकिलियो, ग़लती छा कई अथईं, प्लस ॾिसी करे चमके ते बंदूक ठका कढाए ॾिनी अथईं, हिननि ॿिन्हिनि खे जोड़ कयो अथईं। 3 हे निशानी साॻी, हे 3 ऐं 4 7 करे वियो आहे या करे वई आहे, ठीकु आहे। इहो ग़लति आहे, छाजे करे तव्हांखे मां सम्झायो आहे, लाइक वाइज़ जोड़ थींदी आहे, यानी साॻियुनि निशानियुनि वारा पाण में जोड़ थींदा आहिनि। हे 4 त प्लस जो आहे, पर 3 ते तव्हां गौर कंदो त 3 माइनस जो आहे। ॾिसो अॻियों कहिड़ी निशानी पई अथसि, माइनस। सो हिकु जहिड़ा न आहिनि, 4 घोड़ा आहिनि, 3 गॾ आहिनि। तव्हां हिनखे ईअं न चवंदो त हे 7 घोड़ा थी विया या 7 गॾ, हे अलॻि अलॻि आहिनि। ऐं हे 3 जेको आहे, हिन जे अॻियों निशानी न आहे, माना हे 3 प्लस जो आहे। सो हे 4 ऐं हे 3 पाण में जोड़ थींदा, इन ॿिन्हिनि में फ़र्क़ु आहे, ठीकु आहे। हिन में जोड़ कंदो त हे 7 माइनस जा थी वेंदा। हाणे 4 ऐं 3 ॿई प्लस जा आहिनि, सो प्लस जा 7 ऐं माइनस जा साॻा 3। छो जो माइनस जो ॿियो कोई बि न आहे। मिसाल वठूं था, हिते माइनस जो बि 2 हुजे हा त पोइ असां 2 ऐं 3 मिलाए करे माइनस जा 5 लिखूं हा, पर हाणे हिते 2 न आहे, इन करे हे 7 ऐं 3। हाणे 7 प्लस जो 3 माइनस जो हिकु सिंगल डिजिट ताईं अची विया, ॿई प्लस ऐं माइनस वारा। वॾे अंग मां नंढो अंग कट कयो, 7 मां 3 वेंदा, घणा बचंदा 4। निशानी वॾे अंग जी ईंदी आहे, वॾो अंग 7 आहे, सो जवाब में प्लस ईंदो। प्लस लिखण जी ज़रूरत न हूंदी आहे, पर तव्हांखे सम्झाइण जे लाइ लिखां थो, हिन जो जवाबु हे थींदो। थैंक यू सो मच।